Welcome to Time News Studios. You are watching 10 AM Bulletin. पीडीएम तर्जुमान हाफिज़ हमदुल्ला जो चवण है तो गवर्नर पंजाब जो आर्मी चीफ के ख़त इस्टेब्लिशमेंट के सियासत में मदाख़लत की दावत ॾियणु आहे। गवर्नर आइन ऐं हल्फ जी भञकड़ी करे रहियो आहे। पीडीएम आइन ऐं कानून तोड़ींदड़नि जो पीछो कंदी। श्री मज़ारी जी गॾियल क़ौमुनि खे लिखियल ख़त जी मज़म्मत कयूं था। श्री मज़ारी जो ख़त आलमी इस्टेब्लिशमेंट के पाकिस्तान जी अंदरूनी सियासत में मदाख़लत की दावत आहे। तौहीन मज़हब जो कानून कंहिंजे बि ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदो। मुल्की कानून तहत कंहिंखे बि तौहीन मज़हब जी इजाज़त नाहे। पीटीआई अगवान फवाद चौधरी जो चवण है तो मुल्क में महांगाई की सतह 3 सालन की बुलंद तरीन सतह ते पहुंची वही है। यूटिलिटी स्टोर्स अमली तौर बंद आहिनि। अञा ताईं ॿारनि जी क़ीमतुनि ते हुकूमती पॉलिसी वाज़े नाहे थी। मैशियत अमली तौर बिना ड्राइवर जे हली रही है। आर्ज़ी हुकूमत रुगो ॾींहं गुज़ारे रही है। बिलावल कोशिश करे तो जुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ो बणिजी सघे थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जेको बि घुरां कावड़जी निकिरंदो आहे उहो मुल्क हलाइण जी ॻाल्हि कंदो आहे। मुल्क हलाइण सवलो नाहे। मुल्क हलाइण लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करिणी पवंदियूं आहिनि। नवाब शाह जिला की बांदी में तकरीब के ख़िताब कंदे आसिफ ज़रदारी चयो त मूं अॻु ई चयो हो त इमरान ख़ान न बचंदो। दोस्तनि खे चयो हो त इमरान ख़ान खे मां न किराईंदुसि। हू पंहिंजनि करतूतनि जे करे पाण घर भीड़ो थी वेंदो। परवेज़ इलाही साथ ॾियण जो वाइदो करे भॼी वियो पर संदसि भाउ मूंसां गॾु बीठल आहे। वफ़ाक़ी सरकार खे चयो आहे त असांखे पाणी जी ज़रूरत आहे। असां जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। उमेद आहे त पाणी मिलंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह खे बांदी में जल्द रेलवे फ्लाईओवर पुल ठाहिराइण जी हिदायत। अवां जे पुट खे गैर आइनी कदमनि खां मना करण खां मूंखे का बि ताक़त रोके नथी सघे। गवर्नर पंजाब जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त। गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा ख़त में चयो त उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा तकरारी आहे। पंजाब में समूरे गैर आइनी अमल जो मरकज़ी किरदार हमज़ा शहबाज अदा कयो। एडवोकेट जनरल बि वॾे वज़ीर जी चूंड खे गैर क़ानूनी करार ॾिनो। इहा चूंड सूबाई असैम्बली जे 100 सालनि जी तारीख़ ते कारो दाग़ आहे। मुल्क जी बदकिस्मती आहे जो अवां ऐं अवां जो पुट ज़मानत ते हुअण बावजूदि अहम उहिदनि ते वेठा आहियो। मौलाना फज़लुर रहमान के मुल्क जो सदर बणायो वञे। JUI जी ख़्वाहिश साम्हूं अची वई। पार्टी के सेक्रेटरी जनरल अब्दुल गफूर हैदरी जो चवणु आहे त पार्टी चाहे थी त मौलाना फज़लुर रहमान खे सदर पाकिस्तान बणायो वञे। इतिहादी जमायतुनि जो उन हवाले सां जेको बि फ़ैसिलो हूंदो क़बूल कंदासीं। मैशियत में बहितरी आणे चूंडुनि न वञणु घुरिजे। मुल्क में खंड 70 खां 75 रुपया फ़ी किलो मिली रही है। यूटिलिटी स्टोर से गेह जे फ़ी किलो ते 200 रुपया रायत ॾिनी आहे। असां अटो भी सस्तो कयो आहे। 20 किलो अटे वारो थेलो 1200 मां 800 रुपया कयो पियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾी दावा। संदसि चवणो त इमरान ख़ान मैशियत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो आहे। इमरान सरकार जे IMF सां मुआहिदे तहत डीज़ल 150 रुपया महांगो थियणु घुरिजे। PTI सरकार जी नालाइकी सबब 7,500 मेगावाट जा प्लांट्स बंद पियल हुआ। मिफ्ता इस्माइल चयो त ही अजीब अमरीकी साज़िश आहे। हींअर इहा हुकूमत आई आहे जेका चीन सां गॾिजी CPEC बहाल कंदी। चौधरी भाइरनि हिक ॿिए सां गॾु वेही ख़ानदानी इख़्तिलाफ़नि जी तरदीद करे छॾी। गुजरात में तकरीब के ख़िताब कंदे चौधरी शुजात हुसैन चयो त असांजे ख़ानदान में इख़्तिलाफ़नि जा अफ़वाह पखिड़िया पिया वञनि। ख़ानदान में सियासी बिगाड़ पैदा कंदड़ नाकाम थींदा। जेके असांखे वरगलाइण जी कोशिश कनि पिया उन्हनि जो पंहिंजो नुक़सानु थींदो। चौधरी परवेज़ इलाही चयो त जिन उहिदनि ऐं वज़ारतुनि में इज़त न हुजे उन्हनि जे वेझो बि न वञणु घुरिजे। घरनि में इख़्तिलाफ़ मामूल जो हिसो आहे। असां पहिरियां बि हिकु हुआसीं ऐं अॼु बि गॾु आहियूं।
नवाज शरीफ जी ता हयात नाअहली वारो मामलो जल्द हल थी वेंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त मस्जिद नबवी जे वाक़े जा केस रियासत तरफ़ां दाख़िल नथा करे सघजनि। कानून वारी वज़ारत सॼे वाक़े जो जाइज़ो वठी रही आहे। PTI सरकार जे करप्शन जा स्कैंडल साम्हूं अची रहिया आहिनि। इमरान ख़ान खे लॉन्ग मार्च खां अॻु पंहिंजी ग़लतियुनि ऐं कोताहियुनि ते नज़र विझणु घुरिजे। मीरपुर ख़ास में मीरवा गोरचाणी वासी नौजवान की कार ऐं इल्ज़ाम हेठि मुबैना तौर नाज़ुक उज़वे में मिर्च विझी वहशियाणे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। तशद्दुद वारी वीडियो भी साम्हूं अची वई। मुतासिर नौजवान सूरज कुमार सेहत मर्कज़ मुंतकिल। संदसि पीउ हरचंद दायो आहे त गुज़िरियल ॾींहुं बिरादरी जे माण्हुनि नारायण सतीश ऐं ॿियनि पुट खे घुराए तशद्दुद जो निशानो बणाइण सां गॾु तज़लील कई। कारह जे कूड़े इल्ज़ाम हेठि खांइसि ज़ोरी मुआफ़ी घुराई वई। जवाबदार कसमनामो लिखाए 2.5 लख ॾंड बि विधो ऐं तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई। पुलिस ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ऐं नगर पार्कर वेझो नौजवान जो वण में फाओ खाधल लाश। ॻोठ मिटड़े में कंडी जे वण में अगठ सां फाओ लॻल लाश मिलियो। लाश जी ॻोठ पाबासरो वासी 22 वरनि जे सुरेश मेघवाड़ जी तौर सुञाणप थी। पनवाकिल वेझो रेलवे ट्रैक तां नियातल शख़्स जो लाश सांगी स्टेशन वटां रेल जी पटड़ी तां मिलियल लाश जी सुञाणप न थी सघी। ईदी ज़रीन जो चवणु आहे त इम्कानी तौर हमराह माल गाॾी मां किरी फौत थियो आहे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार। मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।